लखी गुलाम शाह जे तालके जे ॻोठ झली कलवाड़ी में मौजूदु आहियूं। तव्हांखे प्रोग्राम अवामी मसला में असां ॾेखारींदासीं हिते ॻोठ जा अहम इशूज़, जंहिंमें बुनियादी मसलनि में तव्हांखे हितां जा रोड रस्ता, ड्रेनेज सिस्टम तबाह, करप्शन में इनवॉल्व ऑफिसरनि जूं कोताहियूं ऐं उन खां अलावा हिते सुई गैस न हुजणु सबबु जा बि मिसाल काफ़ी आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ही लखी गुलाम शाह तालके जो हिकु तारीख़ी ॻोठ आहे झली कलवाड़ी। हितां जा जेके तमामु पढ़ियल लिखियल ऐं एजुकेट ऑफिसर तबिके जा माण्हू आहिनि ऐं अफ़सोस इहो ई आहे जो हिते जो ॻोठ हर बुनियादी मसइले खां पुठिते पियल आहे। हितां जो कहिड़ो बि इशूज़ हुजे ऐं इन ॻोठ जे पर्स गिरदाई सां हिते कचे जो बि इलाइक़ो लॻंदो आहे, उनखे बदमुनी बि में जे वकोड़ियल आहे। हिन वक़्तु हितां जा पढ़ियल लिखियल तबिको जेको हिते मौजूदु आहे उन्हनि खां पुछंदासीं अवामी मसला प्रोग्राम में जेके हितां जा 3 अहम इशू आहिनि, जेके ड्रेनेज सिस्टम, नालियूं न हुजणु ऐं हिते पीवर ब्लॉक घिटियूं कचियूं पियल, उन्हनि इशूनि ते असां पुछंदासीं ॻोठाणनि खां अवामी मसला में उन्हनि जो चवणु छा आहे। अवामी मसला में हिते जेके ॻोठाणनि असां ॻाल्हाइनि था, अहम इशूज़ आहिनि जेके हितां जा बुनियादी मसला आहिनि, जंहिंमें रोड रस्ता आहिनि, ड्रेनेज सिस्टम तबाह आहे, सुई गैस न आहे। हिते बल्दियाती इलेक्शन खे बि 5 साल गुज़री चुका आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा हुजनि हितां कंहिं बि क़िस्म जो उन्हनि नोटिस न वरितो आहे, न हिते कंहिं क़िस्म जा के तरक़ियाती कमु कराया आहिनि। अचो त हिन वक़्तु हिते ॻोठाणनि खां वधीक इन शइ जी बि मालूमात कंदासीं अवामी मसला प्रोग्राम में वधीक हिन जे लाइ साईं जन जो छा चवणु। पुठिते मसइला इन जे करे पियल आहिनि त कोई तदारक नथो थिए, कोई जेको आहे न उन जी अॻुवाणी कोन थो करे। असांजा जेके MP MNAs या जेको आहे चेयरमैन या वाइस चेयरमैन जेके बि आहिनि, उन्हनि जो कोई हेॾे ध्यानु कोन्हे त असांजो जेको आहे ॻोठनि जा जेके नंढा नंढा मसइला आहिनि उहे हल कया वञनि। जेको आहे त पहिरीं ॻाल्हि त असांजो ड्रेनेज सिस्टम आहे, 1991-92 में पंहिंजे तहत पाण कुझु हिसो जेको आहे असां लॻारायो हुयोसीं, बाक़ी हिसो रहियल हुयो। ऐं हिन वक़्तु ताईं जेकी बि 40 लख रुपया जेको आहे न असांजी ग्रांट आई जेको आहे सिर्फ़ु ड्रेनेज जे लाइ, उहो 40 लख बि असांजा जेको आहे काॾे विया का ख़बर ई कोन्हे का। जेके बि पाइप पूरियल आहिनि, दफ़न थियल आहिनि, उन्हनि जो जेको आहे नेकरल सिस्टम ईअं ठहियलु आहे, जितां छोड़ आहे ओॾां जेको आहे मथां ई आहे, जिते जेको आहे छोड़ निकिरे थो उहा जॻह हेठां ई आहे जेको आहे उहो पाणी सॼो वापसि अची असांजे घरनि में जेको आहे काए पियो आहे। हिन वक़्तु बि तव्हांखे असां हली ॾेखारियूं था जेको आहे न साईं मोहतरम आयो आहे असांजो कई, उन जी महिरबानी आहे जेको आहे जो हेसिताईं आयो आहे असांजे जेको आहे न आवाज़ ते। वधीक असां तव्हांखे ॻोठ जा जेके नंढा नंढा मसइला ॿिया बि आहिनि, खोड़ इशू आहिनि, पर हिन वक़्तु जेके इशू मेन आहिनि जेको आहे गवर्नमेंट जूं जेके सरकारियूं असां वटि जेके प्लाट पिया आहिनि हे हो, उन्हनि ते बि कब्ज़ा थी विया आहिनि। जेको आहे कोई गंद किचिरे उछलण जी जॻह बि कोन्हे रही त असां जेको आहे गंद किचिरो उछले किथे जेको आहे असां वबाई बीमारियुनि खां बचाव करे सघूं। एतिरे ताईं जो तव्हां ॾिसो घिटियुनि में, घेरनि में, हिननि में सभिनी में जिते किथे बि जेको आहे न मालवंद माण्हू आहिनि, पर कोई उन्हनि जो जेको आहे न सफ़ाईअ जो ध्यानु कोन्हे को। जेको आहे ॾिसो पाण था त अॼुकल्ह वायरस अहिड़ो जेको आहे हिकिड़ो जेको आहे निकितो आहे जेको सॼी दुनिया खे क़ाबू कई वेठो आहे। पर महिरबानी करे ख़ुदारा अलाह जे वास्ते असांजे हिन ॻोठ खे जेको आहे न गंदगीअ खां पाक रखियो वञे ऐं सफ़ाईअ जो ख़ासि जेको आहे न ध्यानु ॾिनो वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे यूनियन काउंसिल में असांखे एतिरे ताईं बि ख़बर पई आहे त यूटिलिटी बिल जेके बिजली जा आहिनि, ड्रेनेज जा आहिनि, या जेको आहे न टाउन कमेटियुनि जा आहिनि, या स्वीपर आहिनि, उहे बि असां वटि आहिनि, पर सिर्फ़ु कागज़नि ताईं। कोई असां वटि हिन वक़्तु ताईं ॻोठ में लड़ी कोन आयो आहे। जीअं हाणे चेयरमैन साहब आहिनि या वाइस चेयरमैन आहे, असांजो कोई तदारक कोन्हे। वाइस चेयरमैन खे बि हिकिड़ो दफ़ो को 1.5 लख रुपयो मिलियो, जेको हुन पंहिंजी जेको हणा हुयसि उन कढी जेको आहे को लाइटियूं हणायूं, को तक़रीबन 4 साल आहे असांजी BD जेको आहे उमेदवारनि खे 4 सालनि में कोई बि हिकिड़ो बि कोन लड़ी आयो आहे असां वटि। ॻोठ जा अहम इशू हिते जेके ॻोठाणा असांखे ॿुधाए रहिया आहिनि उहे तव्हांजे आॾो आहिनि, जंहिंमें ड्रेनेज सिस्टम थियो,
रोड रस्ता थिया घिटिन जा या आम इशू जेको अॼोके दौर में गैस जो आहे जेको आम इशू आहे हिन तारीख़ी ॻोठ में उहो गैस बि न मिली चुको आहे ऐं हुन में न नालियूं आहिनि तव्हांखे असां कैमरा जी अखि में पोयां जेका ॾेखारे रहिया आहियूं त हिते बिल्कुलु कोई बि क़िस्म जी का सहूलियत मौजूदु न आहे। अञा बि हिन तव्हांखे अवामी मसइला प्रोग्राम में अॻे अञा कुझु वधीक ॾेखारींदासीं। ही असांजे साम्हूं तव्हांखे कैमरा जी अखि में ॾेखारींदासीं गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे, जॾहिं त उनजे साम्हूं ई बॉइज़ प्राइमरी स्कूल आहे। उनजे अॻियां तव्हांखे छेणनि जे गंदगी जा ढेर आहिनि उहे लॻल आहिनि। हाणे हेॾो तालीम जो एजुकेशन जा 2 स्कूल हुजनि ऐं उनजे अॻियां गंदगी ऐं छेणनि जा ढेर हुजनि। इन हवाले सां तव्हां ॾिठो वञे त हिन शहर में तमामु इंतिहाई गंदगी फैलियल आहे। कंहिं बि क़िस्म जेको चूंडियल नुमाइंदो हुजे या ॿियो हुजे, हिते हिन में कंहिं बि क़िस्म जी न का सफ़ाई आहे, न सुथराई आहे, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न से गैस आहिनि। अचो त हिते वधीक इलाइक़े वासियुनि खां पुछंदासीं हिन बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। ॾुख ऐं अफ़सोस सां ॻाल्हायां थो पियो त अलाए छो ही असांजो वॾो क़दीमी ॻोठ आहे, जंहिं ॻोठ जा तमामु वधीक पढ़ियल लिखियल ॻोठ झली कलवाड़ी जा, जंहिंजा चीफ बि हितां, AC इंजीनियर बि हितां ऐं हर क़िस्म जा ऑफिसर बि हितां, उन ॻोठ खे निंदण को आख़िर कहिड़े सबबु कयो वियो आहे। एॾी गुनाहगारी त असां झली कलवाड़ी वारनि कोन कई आहे। इलेक्शन जो टाइम थिए थो, हर क़िस्म जा नुमाइंदा अचनि था पिया। साईं तव्हांजा हे मसइला आहिनि, उन टाइम ते असांखे चवनि था हे मसइला आहिनि, हे ॻाल्हियूं आहिनि। इंशा अल्लाह ताला तव्हां हिन दफ़े असांखे पंहिंजो कयो। इंशा अल्लाह ताला असां तव्हांजा हर मसइला, गैस आहे, बिजली आहे, ॿिया ज़माना आहिनि, पंहिंजो ड्रेनेज सिस्टम आहे, ब्लॉक आहिनि, हे हो, हर ॻाल्हि खां असां महरूम आहियूं। कुल ख़ाली हा कयूं हलिया था वञनि, वरी मोटनि नथा, उन्हनि जो कमु थी थो वञे इलेक्शन वारो। बाक़ी बाद में असां उहे ई बेदण का कचो आहे, कचे में असांखे लहणु नथा ॾियनि। गैस जी तमामु असांखे तकलीफ़ आहे। काटी क्लीअर लाइ हेठि बंद खां लहो त उतां गोली था छोड़नि। असां तमामु शरीफ़ माण्हू, असां इन शराफ़त जे करे असांजा काफ़ी माण्हू कराची हैदराबाद लॾे विया आहिनि। इन जो इहो सबबु न आहे त असां सां एॾो ज़ुल्म छो थिए। अचो ड्रेनेज सिस्टम अलाए घणनि सालनि खां पोइ थियो आहे, उहो असांजो किनो पाणी कब्रिस्ताननि में थो वञे पियो। ईअं छो? आख़िर असां कहिड़ी गुनाहगारी कई आहे जेको असांखे थोरो हा करे ऐं मोटे ई नथो कोई। असां तमामु पोइते पियल आहियूं, रोडनि जे पासे ॾऊं ऐं पंहिंजे गैस जे पासे ॾऊं ऐं बिजलीअ जे पासे खां तमामु असांखे तकलीफ़ आहे। असांजो काफ़ी ॻोठ ख़ाली थी वियो आहे। असांजी सूरत हाल इहा रहंदी वञे, हर को हलियो वेंदो वञी पंहिंजो शहर टुकड़ो वठी उते बचनि सां वेही रहंदो। बाक़ी हिन ॻोठ जो वाही अलाह आहे। मूंखे 2 लफ़्ज़ इहे ई ॻाल्हाइणा हुया। अवामी मसइला प्रोग्राम में तव्हां हितनि ॻोठाणनि जी दर्द दां जेका ॿुधी रहिया आहियो त हिते जेको कंहिं बि क़िस्म जा बुनियादी सहूलियतूं चूंडियल नुमाइंदनि वटां न मिली सघियूं आहिनि, जंहिंमें रोड रस्ता हुजनि, सुई गैस हुजे, नालियूं हुजनि, ड्रेनेज डिस्पोज़ल हुजे। उहो ड्रेनेज डिस्पोज़ल जेको आहे 40 लखनि जे प्रोजेक्ट में ॾिनो वियो, पर उहो बि जेको आहे अधु में कम में जो रोलड़े जो शिकार थियो ऐं उन्हनि खे जेको आहे मुकमल ड्रेनेज सिस्टम न ॾिनो वियो। उहो जेको आहे 40 लख बि काग़ज़ी कार्रवाई करे करप्शन में हड़प कया विया। इन हवाले सां ॾिठो वञे सिंध हुकूमत त सदाईं दावा कयूं आहिनि त असां पूरे सिंध में जेके आहिनि कमकार जेके आहिनि हर इलाइक़े ॻोठनि में यूसीज़ में जेके आहिनि 5 खां 8 लख मोकिलनि था, पर उहे 5-8 लख किथां था वञनि, कहिड़े खाते में था वञनि? सिर्फ़ु करप्शन घर करे चुको आहे। संजीदगी सां हिन जा नोटिस वठी करे अहिड़े पुठिते पयल इलाइक़नि जा कमु कराया वञनि जीअं ईंदड़ इलेक्शन में हिते चूंडियल नुमाइंदनि खे को माण्हू मोट ॾेई सघे। वधीक अञा अपडेट तव्हांखे अवामी मसइला प्रोग्राम में असां अॻे ड्रेनेज जी हालात ॾेखारींदासीं। जॾहिं इलेक्शन जो टाइम थिए थो त असांजा जेके MNAs MP आहिनि उन महिल त ज़ाहिर थियनि था, वोट वठण लाइ हर दर ते वञनि था, हर माण्हू सां मिलनि था, गमी शादी में हर में अचनि था। जॾहिं इलेक्शन गुज़री थी वञे त उन खां बाद में कोई बि माण्हू हिते ज़ाहिर कान्हे को। पढ़ियल लिखियल सिंध जो सिर्फ़ु तहलके लखी जो न, सिंध जो पढ़ियल लिखियल ॻोठ ही आहे। इन जो सबूत परख ड्रामो बि थी चुको आहे। परख में बि इहो वाज़े कयो वियो त सिंध जो पढ़ियल लिखियल ॻोठ ही आहे। पर अनफॉर्चुनेटली इहो मसइलो आहे त असांजे क़ौमी झगड़नि असांखे तबाह कयो आहे ऐं असांखे का सहूलियत न हुअण, इहो बि आहे त करप्शन मेन शइ आहे। जॾहिं फंडिंग अचे थी पई, UC जी फंडिंग अचे थी, 5 लख रुपया
कम पेश 5 लाख रुपया मंथली अचनि था, पर साल जे अंदरि असां वटि कोई तरक़ियाती कमु कान्हे को। तव्हां ॾिसी रहिया हो त ड्रेनेज सिस्टम कब्रिस्तान में बि वञे थो पियो, जेको इस्लाम जे लिहाज़ सां बि असां लाइ ग़लति आहे। असां मुस्लमान बींग मुस्लिम, असांजे लाइ शर्म जी ॻाल्हि आहे जो असांजो पाणी कब्रिस्तान में वञे थो। इन में इन ॻोठण जो कसूरु कान्हे, कसूरु असांजे चूंडियल नुमाइंदनि जो, जॾहिं चूंडिजी त वञनि था, वरी साल में अॻिली इलेक्शन ताणी 5 सालनि में कॾहिं बि उन ॻोठाणनि जो मुंहुं ई नथा ॾिसनि ऐं उन्हनि जे मसइलनि खे ॿुधनि ई नथा। मेन शइ इहा आहे जंहिंजे करे असांजो ड्रेनेज सिस्टम तबाह ऐं कोई हालांकि 27 फरवरी 2019 में हिन जो टेंडर थियल आहे, कावश अख़बार में रखियल आहे, कटिंग हुन में आयल आहे, टेंडर थियल आहे, मे बि शायदि ठेकेदार खे उन जा पैसा बि मिली चुका आहिनि, पर हिन महिल ताणी कोई बि तरक़ियाती कमु न थियो आहे। ख़बर न आहे उन में केरु मुलविस आहे, करप्शन केरु करे थो पियो, पर ॻोठाणनि खे इहा मुसीबत आहे जो कोई बि शइ, हाणे हितां नियाणियूं स्कूल वञनि थियूं, आम माण्हुनि जो गुज़र हितां आहे, लेकिन कपिड़ा उन्हनि जा ख़राबु थियनि था स्कूल वेंदे जो गंदो पाणी आहे, निमाज़ जे कपिड़ा उन्हनि जा ख़राबु थियनि था, गंदो पाणी आहे। कंहिं बि सहूलियत जे न हुअण जे करे इहो ई मसइलो थिए थो त असां वटि ड्रेनेज सिस्टम ई कान्हे को। नाज़रीन, अवामी मसला प्रोग्राम में हिन वक़्तु मौजूदु आहियूं असां ॻोठ झलीकलवाड़ी में। चूंडियल नुमाइंदनि जी त खोड़सारी कोतायूं आहिनि, पर हिते जेकॾहिं ॾिठो वञे त केतिरियूं असांजी आवाम जी बि कोतायूं साम्हूं अचनि थियूं। हाणे जेकॾहिं हिन इशू खे ॾिठो वञे, हे घिटियूं आहिनि, तमामु इंतिहाई सोढ़ियूं आहिनि हितां जी। हाणे हिकु ॻोठ जो मेन चौरायो आहे, हुन में जीअं तव्हांखे एराज़ी ॾेखारे रहिया आहियूं, हाणे भित आहे, उन सां गॾोगॾु हीअ जेका एराज़ी आहे तमामु हुन घिटी जे चौराहे में वधियल आहे, या अहिड़े क़िस्म सां इहे ॾिठो वञे त इहे हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि या यूसी चेयरमैन आहिनि, उन्हनि खे घुरिजे त हिन सोढ़ी घिटियूं जेके कब्ज़ा या उन्हनि जी अदावतूं वाध करे उते जेके हिन घिटियुनि में या चौराहिनि में खणी था अचनि, उन्हनि जो बि नोटिस वठी करे उन्हनि ते बि जेको आहे एक्शन खयो वञे ऐं रोड रस्ता घिटियूं खोलासियूं थियनि, जेके तरक़ियाती कम थियनि त उन्हनि में मसइला आवाम जा जेके आहिनि खुलासा रोड रस्ता ठही सघनि। हिन वक़्तु असां सां हिते साईं उस्ताद भी मौजूद है, उस्ताद पान टीचर भी है, माशाल्लाह पढ़ियल लिखियल तबके सां वाबस्ता रखनि था। साईं को पुछंदासीं त अञा आम इशू कहिड़ा आहिनि। जी साईं। जी अर्ज़ु आहे त असांजो ॻोठु तमामु पुराणो ॻोठु आहे, 100 साल पुराणो ॻोठु आहे ऐं काफ़ी वक़्त खां असां इन्हनि मुश्किलातुनि में आहियूं त कोई ड्रेनेज वग़ैरह न आहे, का फ़र्शबंदी न आहे, नालियूं नेकाल वग़ैरह कुझु बि न आहे, न रोड रस्ता आहिनि ऐं इदारा हलनि पिया। उन्हनि इदारनि जा ठेकेदारी मामला स्कूल आहिनि, उहे बिल्डिंगियूं कम में अधु कम में रुकी पियूं आहिनि ऐं उनखां पोइ हिते अमलो ॼाणायो वियो आहे त उते स्कूल में कमु करे थो। इहा शइ उन खां पोइ हिते त ॻोठ में ॾाढी तकलीफ़ आहे, नेकाल जी असांखे ख़ासि तकलीफ़ आहे, हुन में ॾाढी गंदगी आहे, रस्ता वग़ैरह इहो पाणी हर कोई कढे थो, हारे थो ऐं ॿार स्टूडेंट शागिर्द जेके वञनि था स्कूल में त उहे तमामु लटो कपिड़ो बि ख़राबु थी थो वञे, के किरी था पवनि गप में, रस्ते में का ई सेफ्टी कोन्हे ऐं उन खां पोइ हिते असां हुकुमरान खे अपील था कयूं त असांजो महिरबानी करे ॻोठ ॾे रुझान पुराणो ॻोठु आहे, उनखे हिमायत करे असांजे ॻोठ खे सुधारियो वञे ऐं उनखां पोइ गंदगी गंद किचिरो उछलण लाइ का ई जाइ नाहे, जंहिंजे करे बीमारियूं, गंदो पाणी हारणु करणु, उन ते हिन वक़्तु मलेरिया जो असांजो जेको आहे काफ़ी दोस्त शिकार थी विया ऐं गंदगी लॻी पई आहे। उन खां पोइ हुकुमरान खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजे ॻोठ ॾे रुझान लाड़ियो वञे। हुकुमरान जेके आहिनि अल्हम्दुलिल्लाह जेके आहे त अचनि था उन वक़्तु वोट वग़ैरह वठी वञनि था, पोइ हिते असांजे को बि रुझान न ॾिनो वञे थो ऐं इन करे महिरबानी करे असांजे स्कूल झलीकलवाड़ी जो जेको आहे कमु बि अध में रुकियो पियो आहे ऐं गर्ल्स हाई स्कूल आहे, गर्ल्स मिडिल स्कूल, हुनजो अमलो कमु करे थो, ॼाणायो वियो आहे, पर हिते अमलो को न आहे, बिल्डिंग आहे ऐं ज़ाती कब्ज़ा अक्सर करे ऐं खॾनि ते हिननि ते आहिनि। मतिलबु इहो आहे त असांखे ॾाढी तकलीफ़ आहे ड्रेनेज लाइ, महिरबानी करे ड्रेनेज मंज़ूरु कयो वञे, हुकुमरान खे अपील आहे त मंज़ूरु कयो वञे। उनखां पोइ असां काठी जी तकलीफ़ आहे,
कचे वारो इलाइक़ो नोगो एरिया लॻो पियो आहे। सर काठी जो नहीं वञे उहो हुकुमराननि जो तवजो कोई बि न आहे। असां उन्हनि ॾे केतिरा दफ़ा अपील कई आहे, विच में काफ़ी कार्रवायूं बि कयूं आहिनि। बहरहाल हुकुमराननि उहे चाहिनि था जेके पंहिंजे मनपसंद माण्हू आहिनि, ॻोठाणा आहिनि, ज़मानो आहे फाड़े जे हिसाब सां। बहरहाल असां कोई रुझान नथो ॾिनो वञे, वोट वरितो वञे थो पर असां को रुझान नथो वञे। असांखे एतिरी तकलीफ़ आहे काठी किलीअ जी जो असां उहो ख़रीद करे 400 रुपया 500 रुपया मण ख़रीद करे ॻोठाणा थी करे कचो बरसाए पर नोगो एरिया आहे, ईअं सम्झो त ॾाढी तकलीफ़ूं आहिनि, बदअमनी आहे ऐं असांखे काठी किली बि कोई कोन थो करे ॾिनी वञे ॿिए लेखा त पंहिंजे लेखे या बदअमनीअ जे करे असांखे इहे बि तकलीफ़ूं आहिनि। महिरबानी करे असांजे ॻोठ जे तवजो ॾिनो वञे। हुकुमरान खे अपील आहे त असांजे ॻोठ खे सुधारियो वञे ऐं बर्बादी खां बचायो वञे। असांजा काफ़ी ॻोठाणा सखर लॾे विया आहिनि, इन्हनि तकलीफ़ुनि जे करे सखर लॾे विया आहिनि। हालांकि एतिरो महिरबानी थिए त जेके उहे बि मोटी सघनि था पर जेके असांजे ॻोठ जो सुधारो थींदो त बहितर आहे। महिरबानी करे असीं अपील था कयूं हुकुमराननि खे त असांजे ॻोठ जो सुधारो कयो वञे। महिरबानी करे ड्रेनेज सिस्टम, गैस, स्कूलनि जी मरमत वग़ैरह, पुराणा स्कूल आहिनि असांजा ऐं हिन वक़्तु हायर सेकेंडरी स्कूल आहे। असां अवामी मसइला प्रोग्राम में हिते ॻोठ जा अहम इशू त ॿुधाया पिया वञनि। हाणे हिते आम इशू आहे जेको सुई गैस जो बि आम इशू आहे। हिकिड़ो तारखी ॻोठ आहे, हुन में हिते जेके आहिनि पर्सगिरदाई सां हिनखे कचो बि लॻे थो। हिते काठियूं जेके आहिनि हाणे उहे ॿेला बि ख़तमु थी चुका आहिनि, काठियूं बि नथियूं मिलनि। अहिड़े इलाइक़े ॻोठ जे कचे वारे इन ॻोठनि में बि जेके आहिनि 400 450 ऐं 500 रुपया मण काठी थी मिले। जेकॾहिं का बरसाति थी पवे त उहे काठियुनि जो बि रुझान नथो मिले। हिते तमामु जेका आहे तव्हांजे आवाम खे हिते गैस न हुजण जे करे खाधे पीते ऐं आम शइ पचाइण में बि इंतिहाई तकलीफ़ूं ऐं मुश्किलातूं बि पेश थियूं अचनि। हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे ऐं जेके हितां वोट वठी था वञनि बलदियाती इलेक्शन खां पोइ जेका 5 साल गुज़री चुका आहिनि, उहे हिते कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत न ॾिनी आहे। हुननि खे घुरिजे त हिननि शयुनि जा नोटिस वठी करे हिते जेके बुनियादी मसइला आहिनि जीअं गैस आहे या रोड रस्ता आहिनि या हिते ड्रेनेज सिस्टम तबाह आहे, उनखे जेको आहे ठाराए ॾिनो वञे जीअं तव्हांजा ॻोठाणा सुख जो साह खणी सघनि। वधीक तव्हांखे अपडेट असां अञा अॻिते बि हिन ॻोठ जी ॾेखारींदासीं। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ॻोठ झली कलवाड़ी जेको हिकिड़ो तारीख़ी ॻोठ आहे, अवामी मसइला प्रोग्राम में उते मौजूदु आहियूं। हिन वक़्तु असां जेको तव्हांखे कैमरा जी अख में ॾेखारे रहिया आहियूं, हिते जेको 40 लखनि जो ड्रेनेज डिस्पोज़ल मंज़ूरु थियो, उहो काग़ज़ी कार्रवाई जे करप्शन जे वर चढ़ी वियो 40 लख। त जेके हिन ॻोठ में टको बि ख़र्चु न थियो, ठेकेदार पैसा खणी जेको आहे हिन वक़्तु ताईं फ़रार आहे। हीअ सॼे ॻोठ जो ड्रेनेज जो पाणी हिते अची इहे खॾ आहे, उन में पाणी हिते किनो गंदो जमा थिए थो ऐं इन पाणी गंदे किने जमा थियण सां हिते वबाई बीमारियूं फैलिजनि थियूं। ऐं अॼोके दौर में तव्हांखे ॾिसूं त हिकिड़ी शइ साम्हूं अचे थी, किरोना वायरस। इंतिहाई ख़तरनाक किरोना वायरस ॿुधाई थी वञे, जंहिंजो बि सबबु ही गंदगी आहे। उन गंदगी बदबूई जे करे बि इहे कारण पेश अची सघनि था। ऐं हिन 40 लख न जेके ड्रेनेज जा खाइजी चुका आहिनि, उनजो कारण ही जेके ॻोठ जे अॻियां गंदे पाणी जो तला ॾेई रहियो आहे ऐं गंदी बदबू अची रही आहे। इन बदबू सां हिन जो किने गंदे पाणी पीअण सां हितां जे जर जो पाणी बि इंतिहाई ख़ारिज थी रहियो आहे। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, इन गंदे पाणीअ सां साम्हूं ई हिते बॉइज़ स्कूल आहे जेको हिते ॿार तालीम जे हवाले सां तालीम बि पढ़ाईंदा आहिनि, पर हिते इन जी इंतिहाई गंदी बदबू सबबु ॿार बि तमामु इंतिहाई परेशान थींदा आहिनि। हिन वक़्तु तव्हांजो ॻोठाणो मौजूदु आहे, इन बाबति उन खां पुछंदासीं हिन पाणी जेको ड्रेनेज जो सॼो हिते ॻोठ जो हिते अची रहियो आहे, हिन में केतिरी सारियूं खोड़ सारियूं बीमारियूं पैदा थियनि थी ऐं ड्रेनेज जेको हे पाणी जमा थो थिए छो न ठही सघियो। जी साईं। जी साईं, हिते काफ़ी अहिड़ियूं जेके असांजी सियासी पार्टियूं हुयूं, उन्हनि हिते ठाहियो पंहिंजे ज़ाती मफ़ाद लाइ, छड़ो पैसा खाई खपाए ईअं हलिया विया। 40 लख रुपया मिलिया, ठीको थियो। हाणे हिते असांजो गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल मेन स्कूल आहे, हिते घटि में घटि जेको आहे इनरोलमेंट छोकिरनि जी 500 खां 600 ताईं आहे। जेका हिन वक़्तु असांजे उनजे स्कूल जे भरिसां जेको गंदो पाणी आहे, निकाल अचे हिते शोर कयो अथऊं।
जेको असांखे छॾिणो हो दादूवाह में दादू केनाल ताईं पहुचाए कोन उहे 40 लख ईअं रेत फेत थी विया, खाई हलिया विया, हिन महिल ताईं कोई कमकार कोन थियो। जी नाज़रीन, तव्हांखे अवामी मसला प्रोग्राम में असां लखी गुलाम शाह तालके जे ॻोठ झली कलवाड़ी में मौजूदु हुयासीं, जिते ही वॾो तारीख़ी ॻोठ आहे। हिन में जेके अहम इशूज़ हुया, ड्रेनेज सिस्टम, सोई गैस, पीवर ब्लॉक, रोड रस्ता न हुजण करे हिते जेके आहिनि बुनियादी मसइलनि जे करे हितां ॻोठाणा इंतिहाई परेशान आहिनि। पर ड्रेनेज सिस्टम न हुजण जे करे हिते जेको पाणी सॼे ॻोठ जो छोड़ करे हिते गंदे पाणी जो तव्हांखे जेको असां तलाउ ॾेखारियोसीं, उन सां गॾोगॾु साम्हूं ई स्कूल बि आहे। इन हवाले सां तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां, इहो प्रोजेक्ट जेको करप्शन जे वर चढ़ियो आहे, सिंध हुकूमत खे घुरिजे त इन जेको ठेकेदार 40 लखनि जो प्रोजेक्ट मंज़ूरु करायो वियो ऐं खणी उहो हिन वक़्तु ताईं फ़रार आहे, उनजे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं जेको प्रोजेक्ट जो मंज़ूरु थियल पैसा आहिनि 40 लख, उहे वापसि ठेकेदार खां कढाए करे हिते ड्रेनेज डिस्पोज़ल ॾिनो वञे, जीअं हितां जा ॻोठाणा पंहिंजो सुख जो साह ऐं सकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघनि। हितां जे ॻोठाणनि जो इहो ई चवणु आहे, इन्हनि मुश्किलातुनि जे करे ई असांजा केतिरा ई ॻोठाणा इंतिहाई शरीफ़ पढ़ियल लिखियल तबिके जा माण्हू जेके आहिनि, किन सखर तरफ़, किन हैदराबाद तरफ़ ऐं किन कराची तरफ़ रुख़ कयो आहे। जेकॾहिं हिते उहे अहिड़े क़िस्म जी तमामु सहूलियतूं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां मिलियूं वञनि